पबजी दोस्ती बाद भारत पुतल सीमा रिंद हाणे रूपोश थी वई आहे। हू पंहिंजे घर में कंहिंखे बि हथ न आई ऐं माण्हू खेसि ॻोल्हींदा रहिया। सीमा रिंद जो मामिलो गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां भारत ऐं पाकिस्तान में ट्रेंड करे रहियो आहे। हीअ औरत पंहिंजे चइनि ॿारनि समेत भारत वई आहे ऐं उते पंहिंजे दोस्त सचिन सां गॾु रहे थी ऐं हाणे हिंदू मज़हब इख़्तियार करे चुकी आहे। सीमा जो मामिलो जीअं ई साम्हूं आयो त खेसि वॾो ध्यानु मिलियो ऐं रबोपुरा वारे इलाइक़े में संदसि घर ॿाहिरां माण्हुनि जा हुजूम लॻी विया। मुक़ामी तोड़े आलमी मीडिया जा नुमाइंदा संदसि घर ॿाहिरां बीठल रहिया ऐं घर भातियुनि जूं निंड्रूं ई फिटी वियूं। ॾींहुं राति माण्हू रुॻो सीमा खे ॾिसण ऐं ॻाल्हाइण जे इंतज़ार में रहंदा हुआ। हर मीडिया इहा कोशिशि करे रही हुई त सीमा जो इंटरव्यू करे ऐं अहिड़ो ई हिकु अमरीकी इदारे सां बि थियो। मीडिया जे ॿियनि नुमाइंदनि जीअं अमरीकी नुमाइंदो बि उन वक़्तु मायूस थियो जॾहिं सीमा ऐं सचिन घरनि में मौजूदु न हुआ। सीमा ऐं सचिन जा एतिरा इंटरव्यूज़ ऐं वीडियोज़ वायरल थियूं आहिनि जो मामिलो हर वक़्तु ट्रेंड में रहे थो, पर ॿिन्ही हाणे घर छॾे ॾिनो आहे। सचिन जा घर भाती घर में मौजूदु आहिनि ऐं मीडिया जे नुमाइंदनि खे चयो पियो वञे त सीमा हाणे घर में मौजूदु न आहे। पोइ मीडिया जा नुमाइंदा रुॻो घर जा फोटू कढी वापसि वञी रहिया आहिनि। माण्हुनि त छितियुनि ते बि सीमा जूं वीडियोज़ भरे वायरल करे छॾियूं। सचिन जे घर भातियुनि जो चवणु आहे त सीमा जी तबियत ख़राबु हुई जंहिं सबबु हू कंहिं ॿिए हंधि वियल आहे, पर लॻे थो त जेतिरो हिननि खे ध्यानु मिलियो हो हीअ उन मां तंग थिया आहिनि ऐं निंड्रूं फिटाइण बाद कंहिं जाइ ते सुकून लाइ विया आहिनि। यादि रहे त पुलिस बि थ्रेड जारी कंदे सीमा जी निगरानी शुरू करे छॾी आहे ऐं ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त मथसि हमलो थी सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk